अस्सलाम वालेकुम। अॼु असां मॉडल पेपर नंबर 9 जेको आहे उहो सॉल्व कंदासीं। हिन खां पहिरियां 8 मॉडल पेपर असांजा थी चुका आहिनि, यानी असांजा 800 MCQs थी चुका आहिनि। अॼु 900 MCQs थी वेंदा। अच्छा, हिकिड़ी तव्हांखे गुज़ारिश, अगरि ही जेको आहे पेज चिटो नथो नज़र अचे त जॾहिं बि तव्हां वीडियो हलायो त हुनजी सेटिंग में वञी करे मथे जेको सेटिंग वारो आइकन हूंदो आहे उन में वञी करे वीडियो क्वालिटी में वञी उन खां पोइ वरी एडवांस में वञी करे उतां 720 जेका आहे न उहा क्वालिटी उहा टिक करे छॾिजो त पोइ सफ़ा तव्हांखे क्लियर नज़र ईंदो। ऐं ॿी हिकिड़ी गुज़ारिश, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिनखे सब्सक्राइब कयो। अच्छा, शुरू था कयूं। अॼु सवाल नंबर पहिरियों आहे, शाह जो रिसालो सभ खां पहिरीं कहिड़े सन में छपी पधिरो थियो? हीअ 1866 आहे। ठीकु आहे। सवाल नंबर ॿियो आहे, मखदूम ज़ियाउद्दीन कहिड़े दौर जो मशहूरु आलिम हो? हीअ कलोड़नि जे दौर जो हो। ठीकु। सवाल नंबर 3 आहे, सामी कहिड़े दौर जो मशहूरु शाइर हो? टालपुरनि जे दौर जो आहे सामी। ऐं सामी जो जेको असुलु नालो आहे उहो भाई चेन राय बचूमल आहे। ज़ात लुंड अथसि। ठीकु आहे। तखल्लुस हिन 2 इस्तेमालु कया आहिनि, हिकिड़ो सामी, ॿियो ॿांभण। ठीकु आहे। ऐं सामीअ जी शाइरी खे जेको आहे सलूक चइबो आहे, सामीअ जा सलूक। ठीकु आहे। सवाल नंबर 4 आहे, सचल सरमस्त जो असुलु नालो हो अब्दुल वहाब। ऐं सचल सरमस्त खे हफ़्ते ज़बान बि चवंदा आहिनि। हफ़्ते ज़बान शाइर जंहिं 7 ॿोलियुनि में शाइरी कई। जेका हिन शाइरी फ़ारसी में कई उन में तखल्लुस जेको इस्तेमालु कयो अथईं उहो आश्कार कयो अथईं। ठीकु आहे। सवाल नंबर 5 आहे, शाह अब्दुल लतीफ़ सैर सफ़र में केतिरो वक़्तु ॿाहिरि गुज़ारियो? जवाबु 3 साल। सवाल नंबर 6, डॉक्टर जतवाणीअ कहिड़ी ॿोलीअ में शाह लतीफ़ जे कलाम जो तर्जुमो कयो? जवाबु अंग्रेज़ी में। उन खां पोइ आहे सवाल नंबर 7, नियाज़ हुमायूनीअ जे कयल शाह जे रिसाले जे सुर यमन जे बैतन जो फ़ारसीअ में तर्जुमो कहिड़े सन में शाया थियो? 1972। अच्छा, नियाज़ हुमायूनी जो जेको असुलु नालो उहो आहे मुश्ताक अहमद। ठीकु आहे। इहो नोट कजो, असुलु नालो मुश्ताक अहमद अथसि। अरमगाने लतीफ़ कहिड़े सन में शाया थियो? हाणे हीउ जेको आहे 1964 में शाया थियो आहे। 1964 में अरमगाने लतीफ़ जेको आहे इहो कंहिं लिखियो आहे किताब? इहो रशीद अहमद लाशारी लिखियो आहे। सुर कल्याण जो जेको आहे उर्दू तर्जुमो आहे इहो। ठीकु आहे, सुर कल्याण जो। उन खां पोइ हिकिड़ी हीअ वधीक एक्स्ट्रा इंफॉर्मेशन आहे, लोकगीत ते पहिरियों किताब डॉक्टर नबी बख्श बलोच साहब जन लिखियो। शाह लतीफ़ जे रिसाले जो पहिरियों अंग्रेज़ी में तर्जुमो जेको आहे डॉक्टर सूरली कयो हुयो। ठीकु आहे। अॻिते था हलूं। सवाल नंबर 10, किताब रूह लतीफ़ जे लेखक जो नालो आहे रशीद अहमद लाशारी। हाणे हिन जो अरमगाने लतीफ़ बि इन जो ऐं रूह लतीफ़ बि इन जो ई आहे। ठीकु आहे। उन खां पोइ आहे सवाल नंबर 10, सलीम कुरैशीअ जो लिखियलु सफ़रनामो देस परदेस कहिड़े मुल्क जो सैर ऐं सफ़र आहे? जवाबु आहे हिंदुस्तान। सवाल नंबर 11 आहे, प्रोफेसर डॉक्टर अब्दुल जब्बार जूणेजे जे लिखियलु आत्म कहाणीअ जो नालो आहे छा अथसि? दीपक ऐं मल्हार। ही नोट कयो, डॉक्टर अब्दुल जब्बार जूणेजे जी लिखियलु आत्म कहाणी आहे। सवाल नंबर 12 आहे, किताब सिंध जी मच्छी जे लेखक जो नालो आहे डॉक्टर नबी बख्श बलोच। अच्छा, डॉक्टर साहब जा ही बि किताब आहिनि, सिंध जा क़दीम आसार ऐं तारीख़ बि डॉक्टर नबी बख्श बलोच साहब जो लिखियलु आहे। सिंधी ॿोली जो आगाटो मंज़ूम ज़ख़ीरो ही बि डॉक्टर नबी बख्श बलोच जा किताब लिखियलु आहिनि। उन खां पोइ सवाल नंबर 13 आहे, मशहूरु रूमानवी दास्तान सोरठ राय ॾियाज जो तालुक़ु कहिड़े दौर सां आहे? हाणे हे जेको आहे सही नथो नज़र अचे, शायदि 1050 आहे ऐं मां गूगल कयो त उन में 1010 में अचे पियो त 1010 जे दौर जो जेको आहे इहो किसो आहे ऐं इन जो तालुक़ु काठियावाड़ इलाइक़े सां आहे। ठीकु आहे। 1010 हिते 1050 जो जवाबु ॾिए थो। इन में हाणे छा थो करे सघिजे? हीउ शहर कहिड़े नामियारे शाइर जो आहे? ही आहे हमल फ़क़ीर जो। सवाल नंबर 15, शाइरीअ जी सिन्फ़ झूलणो कंहिंजी इजाद आहे? ही सचल सरमस्त जी। झूलणो बि ऐं घड़ोली बि इहे छा आहिनि? सचल सरमस्त जूं जेके आहिनि सिन्फ़ूं हुन इजाद कयूं आहिनि। ठीकु आहे। उन खां पोइ आहे सवाल नंबर 16, रेडियो तां पहिरियों सिंधी ड्रामो कंहिं पेश कयो? इहो मुस्तफ़ा कुरैशी। सवाल नंबर 17, राति मुंहिंजे रूह में कंहिंजे कहाणियुनि जो मजमू आहे? इहा आहे ग़ुलाम नबी मुग़ल जी कहाणियुनि जो मजमू आहे राति मुंहिंजे रूह में। सवाल नंबर 18, मिर्ज़ा कलीच बेग खे सरकार पारां ख़ान बहादुर जो ख़िताब कहिड़े सन में मिलियो? ऐं ही मिलियोसि 1924 में ख़िताब। ऐं जेको आहे हिन जो ॿियो लक़ब बि आहे शमसुल उलमा जेको आहे मिर्ज़ा कलीच बेग जो।
ऐं कलीच लफ़्ज़ जी माना आहे तलवार। सवाल नंबर 19, कहाणी चोटीहों दर जो लेखक आहे नसीम अहमद खरल। अच्छा, हे चोटीहों दर असल में छा थींदो आहे त ही जीअं सखर वारी पुल आहे, उनखे चोटीह दरवाज़ा आहे न, इन चोटीहें दर नंबर चोटीहों जेको नंबर दरवाज़ो हूंदो आहे उन में हिकिड़ो लाश पियो हूंदो आहे जेको हिकिड़ो माण्हू कढंदो आहे, पोइ रिपोर्ट ॾियण जे लाइ हिकिड़े थाणे ते वेंदो आहे, मिसाल हेॾे हिते आहे थाणो, उहो चवंदो अथसि अच्छा चोटीहों नंबर इहो असांजी हद में नथो अचे, वञ तूं ॿिए थाणे ॾे वञ। वरी हिन थाणे ते ईंदो आहे, हीउ चवंदुसि चोटीहों दर इहो बि असांजी में नथो अचे, हुन ॾे वञ, हे हेॾे हिनखे मोकिलींदा आहिनि। इहो माना लाश जो कंहिंखे माना परवाह ई न हूंदी आहे। इन में इहा कहाणी समायल आहे। ऐं चोटीहों दर किताबु आहे, इन में कई कहाणियूं ॿियूं बि जेके आहिनि नसीम खरल जूं लिखियलु आहिनि। काफ़र जेका आहे कहाणी बि हिन में लिखियलु आहे हिन जी, नसीम अहमद खरल जी। सवाल नंबर 20 आहे, फ़क़ीर अब्दुल रहीम गिरोड़ीअ खे कहिड़े सन हिजरी में शहीद कयो वियो? 1192 हिजरी में। सवाल नंबर 21 आहे, इस्लाम जी फ़तह खां पोइ सिंध जो कहिड़ो शहर इल्मी लिहाज़ खां दमश्क ऐं बगदाद जो हम पल बणियो? हीअ आहे मंसूरा शहर। ठीकु आहे। सवाल नंबर 22, अलामा आई काज़ी 1951 में यूनिवर्सिटीअ जी वाइस चांसलरी संभाली। ये कहिड़ी यूनिवर्सिटी जी? सिंध यूनिवर्सिटी जी। महीनो ॿुधायो, महीने कहिड़े में? इहो अप्रैल हुयो, अप्रैल जो महीनो। ठीकु आहे। इनाम याफ़्ता किताब जमाल हबीब जो लेखक आहे फ़क़ीर मोहम्मद इस्माइल ठटवी। ठीकु आहे, फ़क़ीर मोहम्मद इस्माइल ठटवी। उन खां पोइ सवाल आहे, सवाल नंबर 24 आहे, सिंधी में फ़ोटोग्राफीअ ते लिखियल पहिरीं किताब जो नालो आहे? हाणे हिते नालो सिर्फ़ु बिल्कुलु गुम लॻो पियो आहे, मां सर्चिंग बि कई, मूंखे अहिड़ो न मिलियो नालो को बि। ही आहे शाइर मीर अब्दुल हुसैन सांगी जो जनमु कहिड़े सन हिजरी में थियो? हाणे हिते जेको जवाबु हिन ॾिनो आहे उहो 1285 हिजरी ॾिनो आहे। हिन जो अरसो आहे 1851 में पैदा थियो आहे, 1926 में जेको आहे 1924 में वफ़ात कई अथई। जेकॾहिं इन हिसाब सां अंदाज़ो लॻायूं त असांजो जेको हिजरी साल आहे उहो 622 यानी कि 623 जेका AD आहे उन में थिए थी पहिरीं हिजरी। उन जे हिसाब सां त पोइ 1285 थींदो ई कोन, माना इन हिसाब सां असां हिसाबु कयूं, कट कयूं, हिन मां तक़रीबन 1924 मां 623 जेको आहे उहो कट कयूं त इहो 1200 तक़रीबन 30 इते 28-30 जे क़रीब इते थींदो, ही न थींदो। हाणे ख़बर न आहे कहिड़े हिसाब सां न। अच्छा, सवाल नंबर 21 आहे, पैगाम नाले शाइरीअ जो मजमूओ कंहिंजो आहे? मखदूम अमीन फ़हीम जो। सवाल नंबर 27, सिंधीअ में पहिरियों किसो कहिड़ो आहे? तोते नामो। हाणे ॿुधो, जेको ही किसा गोई आहे न, इहो अंग्रेज़नि जे दौर में शुरू थी आहे। किसा गोई माना किसनि ते लिखण जी सूरत में जेको आहे इहो अंग्रेज़नि जे दौर खां शुरू थी आहे। पहिरियों जेको आहे ही तोते नामो हुयो, हे हैदर बख़्श जो उर्दू किताब तोता कहानी जेको इहो किताबु हुयो, इन तां तर्जुमो करे तोते नामो सिंधी में गुल मोहम्मद ऐं हबीबुल्लाह कयो। ठीकु आहे। ऐं इहा ई पहिरीं सिंधीअ जो पहिरियों किसो चइजे थो जेको छपण जी सूरत में आयो। आवारा नाले नाविल कंहिंजो लिखियलु आहे? ही अनवर हालाई जो। सवाल नंबर 29, सिंधीअ में लोक नाटक जी रिवायत कंहिं पुख़्ती कई? ये प्रोफेसर राम पंजवाणी। सवाल नंबर 30 आहे, सिंधी अफ़साने जो ॿियो दौर कहिड़े सन खां शुरू थिए थो? अच्छा, ही दौर लिखिया आहिनि मां। सिंधी अफ़साने जो पहिरियों दौर आहे 1851 खां वठी 1925 ईस्वी ताईं। ॿियो दौर आहे 1925 खां वठी 1940 ताईं, यानी हिते 1925 जेको आहे उहो सही ऑप्शन थींदो। ऐं टियों दौर जेको आहे 1940 खां वठी 1947 ताईं। ऐं जेको चोथों दौर थींदो 1947 खां वेंदे हाणे ताईं, इहो सॾिबो सिंधी अफ़साने जो नओं दौर। ठीकु आहे। सवाल नंबर 31 आहे, हारी अॻवान हैदर बख़्श जतोई कहिड़े सन खां अफ़साना लिखणु शुरू कया? जवाबु 1943। उन खां पोइ आहे सवाल नंबर 32, सिंधीअ में पहिरियों रुबाई लिखंदड़ शाइर आहे? ही सैयद साबित अली शाह हुयो। ठीकु। सवाल नंबर 33, अदबी लिहाज़ खां ओसारी खे शाइरीअ जी कहिड़ी सिन्फ़ जो हिसो सम्झियो वञे थो? हिन जो जवाबु आहे मरसियो। अॻिते हलूं था, हे मरसियो। सवाल नंबर 34, शहर जा बहर अरकाननि मां ठहंदड़ आहिनि। शहर जा बहर अरकाननि मां ठहंदा आहिनि, उन्हनि जो कुल तइदादु आहे 19। पणहारी कहिड़े इलाइक़े जो अवामी गीत आहे?
थर जो। सवाल नंबर 36 सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां छपायल किताब सोन बराबर सुगड़ा सोन बराबर सगड़ा जे मर्तब कंदड़ जो नालो आहे अनवर फिगार हकड़ो। अनवर फिगार हकड़ो। ठीकु। सवाल नंबर 37 छेज कंहिंजो नाच आहे? औरतुनि जो नाच। सवाल नंबर 38 सिंधीअ में हेली ताईं केतिरनि शाइरनि जा दीवान छपिया आहिनि? 29 शाइरनि जा। सवाल नंबर 39 सिंधी ज़बान में सुर जी तारीख़ कहिड़े दौर खां ॾिसण में अचे थी? जवाबु सूमरनि जे दौर खां। सुर जी तारीख़ सुर याने हुननि ते ही थी थो सघे मां ग़लति हुजां, मूंखे अचे थो ज़हन में त सुरनि ते जेको नालो विधो अची न शाइरीअ जे बैतनि ते सुरनि जो नालो उहो शाह अब्दुल लतीफ़ भेटाई विधो अची कलोड़नि जे दौर में। थी थो सघे हिते त कलोड़नि जो दौर लिखियल ई न आहे, लिखियल हुजे हा त बि असां उनखे चऊं हा त करेक्शन थी सघे सूमरनि जो दौर आहे, पर मां जेतिरे क़दुरु उहो पढ़ियो आहे थ्योरी में त उहो सुरनि ते माना शाइरी ते सुरनि जी जेका आहे नाले विझण वारो रवाजु जेको आहे उहो शाह अब्दुल लतीफ़ भेटाई कलोड़नि जे दौर में कयो। हलो अॻिते हलूं था। सवाल नंबर 40 शाइरीअ जे मजमूए लहू जो कफ़न जो शाइर आहे ख़ुदा बख़्श आज़ाद। सवाल नंबर 41 सिंधी लोक गीत जी सिन्फ़ लोली जा क़दामत जे लिहाज़ खां केतिरा क़िस्म आहिनि? 5। सवाल नंबर 42 टालपुर ने नज़रबंदीअ वक़्तु कहिड़ी शइ पाण सां खईं? ही आहे किताब। ससुई लफ़्ज़ जी माना आहे चंड। कलीच लफ़्ज़ जी माना छा आहे? तलवार। ऐं CSS में बि अची चुको आहे सवाल, इन जे करे मां लिखियो। ऐं कींझर लफ़्ज़ जी माना छा आहे? घणो। हे हाणे जेके SST जा पेपर थिया उन में बि सवाल आयो कींझर वारो। सवाल नंबर 44 मशहूरु किसे सैफुल मलूक जी हीरोइन जो नालो आहे बदी जमाल। ठीकु आहे। सवाल नंबर 45 बेगलार नामो छा आहे? इहो आहे तारीख़ आहे, हिकिड़ो तारीख़ी जेको आहे। अच्छा हीउ कंहिंजो लिखियलु आहे? सर्चिंग ते मूंखे न मिलियो आहे, अगरि तव्हां मां कंहिंखे ख़बर आहे त उहो कमेंट्स में नालो ज़रूरु लिखिजो। ऐं इहो फ़ारसी में जेको आहे न इहो किताबु फ़ारसी में लिखियलु आहे। सवाल नंबर 46 किताब क़दीम सिंध ऐं उन जा शहर ऐं माण्हू। क़दीम सिंध उन जा शहर ऐं माण्हू कहिड़े इदारे जो छपायल आहे? सिंधी अदबी बोर्ड जो। सवाल नंबर 47 अंग्रेज़नि खां पहिरीं सिंध जी सरकारी लिख पढ़ कहिड़ी ॿोली में थींदी हुई? जवाबु फ़ारसी में। सवाल नंबर 48 मशहूरु लेखक मीर मासूम जी मज़ार किथे आहे? सखर में। मीर मासूम शाह जी मज़ार जेका आहे सखर में आहे। सवाल नंबर 49 लुग़त ते लिखियल किताब असांखे मतां विसारियो जे लेखक जो नालो आहे गंगाराम सम्राट। सवाल नंबर 50 मीरनि जे दौर में तिब ते किताब ख़लास्तदावी लिखियो कंहिं लिखियो? हीअ मीर सोबदार लिखियो। हीअ कंहिंजो मिसाल आहे? हाणे हीअ जेको आहे सो शेर लिखियलु आहे, इहो सिन्फ़े हज़फ़ जो। हीअ कंहिंजो मिसाल आहे? हीअ सिन्फ़े अक्स जो। ठीकु आहे। सवाल नंबर 53 हीअ कंहिंजो मिसाल आहे? हीअ बि तशबीह मशरूत जो। हिन खे काफ़ी पोयनि लेक्चरनि में बि असां कयो आहे, थोरो घणो ओवरव्यू ॾिनो आहे हिन ते। सवाल नंबर 54 किताब अज़ीम सिंधी इंसान जो लेखक आहे मेमण अब्दुल गफ़ूर सिंधी। सवाल नंबर 55 हिन गज़ल जो शाइर आहे हे शबीर। सवाल नंबर 56 ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? हे आहे सुर पोरब। ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? हाणे हे पढ़ण में नथो अचे। सुर ॾहर। शाह शरीफ़ भाॾाईअ जो रिसालो कंहिंजो कंहिं मुरतब कयो? डॉक्टर नबी बख़्श बलोच। सवाल नंबर 59 वॾो अंगी हिसाब पहिरियों भेरो कहिड़े सन में छपियो? 1869 में। कंहिं लिखियो? अगरि ख़बर आहे त कमेंट्स में नालो लिखिजो। 1869 में। नज़मी किताब कुता ऐं ॿिली कहिड़े सन में शाया थी? 1871। हीअ बि मां सर्च कयो त हीअ किताब कंहिंजो आहे, मूंखे न मिलियो। अगरि तव्हांखे ख़बर आहे त कमेंट्स में नालो हिन जो लिखिजो। सवाल नंबर 61 नाविल चांदीअ जो चमको जे लेखक जो नालो आहे राम पंजवाणी। सवाल नंबर 62 मशहूरु शाइर मोहम्मद हाशिम मुख़लिस कहिड़े साल जनम वरितो? 1860 में। सवाल नंबर 63 मशहूरु नाविल सुल्ताना बेगम जो लेखक आहे हाफ़िज़ हयात शाह। सवाल नंबर 64 नामियारे शाइर मीर अली नवाज़ नाज़ जी वफ़ात कहिड़े साल थी?
इहा आहे 1935 में। सवाल नंबर 65, सूंहं खणी साणी चुमियुमि कंहिंजी शाइरीअ जो गटको आहे? अब्दुल गफ़ार तबस्सुम। शाइरीअ जे गटके कोता फलवाड़ी जो लेखक आहे वलीराम वल्लभ। सवाल नंबर 67, ही कंहिंजो मिसाल आहे? ही आहे सनत अरसाले मसलीन जो। ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? ही सुर मारुई। कोकण ऐं कल्याण कहिड़े शाइर जा लिखियल बैत ऐं वायूं आहिनि? ही उस्ताद बुखारी जा। अच्छा, उस्ताद बुखारी जा ही बि कुझु किताब आहिनि। कारे ककर हेठि, मांदी थी न मारुई, लहर लहर दरिया, इहे बि उस्ताद बुखारी जा किताब आहिनि। सवाल नंबर 70, सहसी थिया सारंग नाले सफ़रनामे जो लेखक जो नालो आहे? इनायत बलोच। सवाल नंबर 71, शाइरीअ जो गटको दिल त चवे थी जो शाइर आहे मुश्ताक फुल। सवाल नंबर 72, हारी हक़दार नाले हफ़्तेवार अख़बार जारी कई। हाणे हिते हफ़्तेवार नोट कयो, हफ़्तेवार हुई, हे हैदर बख़्श जतोई कई। ठीकु आहे। सवाल नंबर 73, ही कंहिंजो मिसाल आहे? ही सनत अरसाद जो आहे। सवाल नंबर 74, उमर मारुईअ जी दास्तान में वलियुनि जो किरदारु आहे कहिड़ो? फोग। इंस्टीट्यूट ऑफ सिंधियाला जी तरफ़ां छपियल किताब सिंधी ड्रामा, उन जो इर्तिका, नज़रियो, फ़न ऐं तारीख़ जो लेखक आहे मीर मोहम्मद निज़ामाणी। सवाल नंबर 76, सिंध नेशनल अकेडमी जे छपायल किताब पिरीअ जी पचार जो लेखक आहे मोहम्मद मूसा भुट्टो। सवाल नंबर 77, H.T. लैम्ब्रिक जे किताब टेररिस्ट जो तर्जुमो हुर गोरीला जंग जे नाले सां कंहिं कयो आहे? अता मोहम्मद बंबरो। हुर गोरीला, हे नोट कयो, अता मोहम्मद बंबरो। सवाल नंबर 78, किताब सोचन जे सलेब ते जी लेखिका आहे मेमण रोशन तबस्सुम। सवाल नंबर 79, नाविल माल्हिण जे लेखक जो नालो आहे नारायण दास भंभाणी। सवाल नंबर 80, सैयद सुलेमान नदवीअ पंहिंजे नज़रिए में चयो आहे त याकूब बिन लैस सिंध फ़तह करे उनखे पंहिंजी सल्तनत में सूबे तौरु शामिल कयो। ॿुधायो त इन ये वाक़े जो माण्हुनि जी ॿोलीअ ते कहिड़ो असरु पियो? इन्हनि मां असरु इहो पियो त फ़ारसी बि मक़ामी ॿोली में शामिलु थियणु शुरू थी। सवाल नंबर 81, ड्रामे जो लफ़्ज़ कंहिं मां वरितल आहे? ड्राओ मां। ड्रामे लफ़्ज़ जी माना छा आहे? करे ॾेखारणु, करे ॾेखारणु माना अथव, टू परफॉर्म, टू एक्ट, करे ॾेखारणु। कसीदे जी माना आहे इरादो करणु। रुबाई खे ॿिए कहिड़े नाले सां सॾियो वञे थो? ॿ बैती। सवाल नंबर 84, अहिड़ो जुमिलो जंहिं में कंहिं कम जे करण या हुअण जो ज़िक्र हुजे ऐं उहा कंहिं ज़मान सां अचे त उनखे ग्रामर जे लिहाज़ खां छा चइबो? ही फ़इल जी डेफिनेशन ॿुधाई अथई, वर्ब जी। सवाल नंबर 85, फेयर वेदर फ्रेंड जो मतिलबु आहे ख़ुदगर्ज़ दोस्त। 86, द गोल्डन रूल जी माना आहे बहितरीनु उसूल। सवाल नंबर 87, नामियारे शाइर ऐं लेखक हकीम फ़तह मोहम्मद सेवाणीअ जो हिकु तख़ल्लुस हकीम हो, संदसि ॿियो तख़ल्लुस सगीर। हकीम ऐं सगीर हिन जा फ़तह मोहम्मद सेवाणी जा तख़ल्लुस आहिनि। सवाल नंबर 88, हिंदुस्तान जूं राणियूं नाले किताब कंहिंजो लिखियलु आहे? हीअ आहे मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जो। ऐं हिन शाह लतीफ़ ते जो किताब लिखियो लुत्फ़ुल लतीफ़ आहे उहो। ठीकु आहे, हे नोट करियो, अहम अथव लुत्फ़ुल लतीफ़। सवाल नंबर 99, काके भेरूमल सिंधी ॿोली जी तारीख़ नाले किताब कहिड़े सन में छपियो लिखियो? 1941 में। सिंधी अदबी बोर्ड जो टिमाही रिसालो महिराण कहिड़े सन में जारी थियो? 1955। जेके अदब सां चाहु रखनि था त हीअ जेको आहे 3 महीने ईंदो आहे रिसालो, ॾाढो बहितरीनु रिसालो आहे, अञा ताईं बि हले थो पियो। हिन जी मेंबरशिप सालियानी थींदी आहे, अगरि उहो तव्हां कराए छॾींदव त तव्हांजे एड्रेस ते मोकिले छॾींदा पिया। सवाल नंबर 91, परख ऐं परोड़ नाले किताब जो लेखक आहे मेमण अब्दुल मजीद सिंधी। सवाल नंबर 92, तनक़ीद ऐं तनक़ीद निगारी जे लेखक जो नालो आहे अहसान बदवी। सवाल नंबर 93, उन नसर खे छा चइबो जंहिंमें लेखक इंसान जे जज़्बनि ऐं उद्यमनि ऐं उमंगनि जी तर्जुमानी करे ऐं पढ़ंदड़नि में जोश, जज़्बे, ख़ुशी ऐं ग़म जहिड़ा लाड़ा पैदा करे? नाविल, कहाणी हिन क़िस्म जो मिसाल आहिनि। इहो जेको बि लिखे त अहिड़े माना नसर खे जोशी नसर चइबो। शमसुल उलमा डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे सुरहा गुल नाले किताब कहिड़े सन में छपायो? 1932 में। नसर जे मौज़ू ते लिखियल किताब गुलज़ार नसर, जोहर नसर ऐं बहार नसर
जे लेखक जो नालो आहे भेरूमल महरचंद आडवाणी। नज़म में लिखियल किताब नव बहार जे लेखक जो नालो आहे, हे आम अथव। ठीकु आहे, नव बहार हे मूंखे लॻे थो अॻिते ईंदो कंहिं न कंहिं टेस्ट में। भेरूमल महरचंद आडवाणी हिन जो बि लिखियो। ठीकु आहे, नव बहार। सवाल नंबर 97, डॉक्टर गुरबख्शाणी शाह जे रिसाले जो पहिरियों जिल्द कॾहिं शाया कयो? 1923 में। मिर्ज़ा कलीच बेग जो इस्लामी तालीमात किताब केतिरनि भाङनि ते मुश्तमिल आहे? 4 भाङनि ते। उन खां पोइ सवाल आहे, ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? ही आहे, यार सॾाए सभु को जानी ज़बानी आहे आसानी कम पए त कल पवे सुर बरोवो सिंधी। ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? हुयसि जे आऊं बानी बरोचन जी हूंद न छॾियाऊं ॾुखीअ खे ॾुखनि में। ही आहे सुर हुसैनी में। त ही हुया अॼु जो असांजो 100 MCQs जो मॉडल पेपर नंबर 9 ऐं जल्दी 10 बि तव्हांजे साम्हूं हिन YouTube चैनल ते अची वेंदो। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो।